बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया और सिंधी थॉट्स क्लास नंबर 44 बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज जो आगाज है जै वीडियो जो जै टॉपिक जो उहे आहिनि मोडाल वर्ब्स, यानी एकड़ा एड़ा वर्ब जेके मुख्तलिफ शयन जे माहौल के ज़ाहिर कंदा आहिनि। कदें पॉसिबिलिटी हुंदी आ, यानी ये खणी चवंदा इम्कान हुंदो आ, इजाजत हुंदी आ, सजेशन हुंदी आ। एड़े किस्म जा जुमला असां मोडाल वर्ब्स जे अंदर डिस्कस कंदा आहियूं। हाँ जी एकड़ा टेंसेस होंदा आहिनि, ही टेंसेस ना आहिनि हूंदा, ही नंढा नंढा स्ट्रक्चर होंदा आहिनि, मोडाल्स होंदा आहिनि जिन जे मदद सां असां सेंटेंसेस ठाहींदा आहियूं ऐं असां रोज़मर्रा ज़िंदगीअ में अहिड़ी खोड़ सारी शयूं इन्हनि जे मदद सां इस्तेमालु कंदा आहियूं, ट्रांसलेट कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं ऐं ग्रामेटिकली भी इन्हनि जो हिकिड़ी सुठी वर्थ आहे, इस्तेमालु थींदड़ आहिनि। जीअं तव्हां अक्सर ॿुधो हूंदो केन, मे, माइट, शुड, अहिड़ा खोड़ सारा मोडाल्स आहिनि जेके अॼु खां बाद में यानी वीडियोज़ में पढ़ाया वेंदा। अॼु जो जेको असांजो पहिरियों मोडाल वर्ब आहे उहो आहे केन। हाणे केन आम ज़िंदगीअ में असां इस्तेमालु कंदा आहियूं, ॿुधो आहे, पढ़ियो आहे, पर अॼु जे वीडियो में असां केन खे मुख़्तलिफ़ एंगल सां डिस्कस कंदासीं त केन किथे किथे कीअं इस्तेमालु थिए थो। हिकु इंतहाई इंट्रेस्टिंग टॉपिक आहे। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे मोडाल वर्ब्स जी सीरीज़ खे, यानी अॻिते जे क्लासनि खे केन सां। हाणे जीअं त मोडाल्स आहिनि, उन में असां जेको पहिरियों मोडाल खयो आहे, मोडाल वर्ब खयो आहे, उहो खयो आहे केन। हाणे केन सघण, ठीक है, मिसाल हिकिड़ो उहे अची सघनि था, सघण के वधीक ज़ाहिर कंदो, सघनि था, सघनि थियूं, सघे थो, ठीक है। अहिड़े तरीक़े सां असां केन इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल मां अची सघां थो, यानी सघण वारी शइ खे, ताक़त वारी शइ खे असां केन इस्तेमालु हुन जे अंदरि कंदा आहियूं। हाणे केन किथे किथे इस्तेमालु थींदी आहे, परमिशन, एबिलिटी, पावर, अथॉरिटी, ऑफर एंड पोलाइट रिक्वेस्ट। असां वन बाय वन इनके डिस्कस कंदासीं त परमिशन में केन कीअं कमु कंदी आहे, एबिलिटी में केन कीअं कमु कंदी आहे, पावर में, अथॉरिटी में, ऑफर में, पोलाइट रिक्वेस्ट में कीअं केन कमु कंदी आहे। अच्छा, हाणे हिननि खे असां घणी डेफिनेशंस में हेल्पिंग वर्ब न आहिनि, ही ख़ुदि हिकिड़ो पाण इस्तेमालु थींदड़ डायरेक्ट वर्ब हूंदो आहे, ठीकु आहे। हिन सां यादि रखी छॾियो त फर्स्ट फॉर्म लॻंदी आहे, छा, फर्स्ट फॉर्म लॻंदी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिनखे प्रेज़ेंट में डिस्कस करे रहिया आहियूं, ठीक है ना, यानी प्रेजेंट जे अंदर केन था डिस्कस कयूं, फर्स्ट फॉर्म लॻंदी आहे। कीअं, मिसाल हाणे पहिरियों आहे परमिशन, अलो यानी इजाज़त, यानी केन जो इजाज़त वारे शेल्टर में कीअं इस्तेमालु थींदी आहे। मिसाल हाणे पहिरियों जुमिलो आहे यू कैन रेस्ट, तव्हां आराम करे सघो था। हाणे इहा छा आहे, हिकिड़े क़िस्म जी परमिशन आहे। या ॿियो आहे मारिया कैन सिट डाउन, हाणे मारिया वेही सघे थी, यानी कोई छा थो करे, परमिशन दे थो। ऐं पहिरियों जेको असां यूज़ कयूं था सेंस केन जो, उहो आहे परमिशन, इजाज़त वारो। अच्छा, हे मिसाल हूअं कीअं थींदो, यू आर अलाउड टू सिट या यू आर अलाउड टू रेस्ट। तव्हांखे हाणे इजाज़त ॾिनी थी वञे त तव्हां रेस्ट कयो, पर असां उन जी जॻह ते छा था इस्तेमालु कयूं, यू कैन रेस्ट। कामरान कैन यूज़ माय पेन, हाणे मां हुनखे इजाज़त थो ॾियां त कामरान मुंहिंजी पेन खे इस्तेमालु करे सघे थो। हाणे ॿी ॻाल्हि त जेको हिन जो नेगेटिव आहे, इंट्रागेटिव आहे, उन केन सां थींदो। अगरि तव्हां पार्ट्स ऑफ स्पीच सही पढ़ी वञे, टेंसेस, टू बी टेंसेस, टू हैव, देयर वारा सभु पढ़ी आया हो न, हाणे तव्हांखे तकलीफ़ न आहे अचणी। हाणे सिर्फ़ु सम्झणो आहे त तव्हांखे केन सां गॾु नॉट लॻाईंदो त केन नॉट रेस्ट थी वेंदो, यू कैन नॉट रेस्ट, तव्हां नथा करे सघो रेस्ट, ठीकु आहे। इन जो नाकार ईअं थींदो, सवाल ई छा थींदो, कैन यू रेस्ट, ठीक है, यानी ये इन जो नंढड़ो सिंपल स्ट्रक्चर है, पर फोकस असांजो केन आहे, जेको परमिशन आहे। ॿिए नंबर ते केन एबिलिटी खे कीअं ज़ाहिर कंदी आहे, सलाहियत आहे। मिसाल कीअं, ख़ालिद कैन स्पीक सिंधी, हाणे अगरि ख़ालिद सिंधी ॻाल्हाए सघे थो त इहा हुनजी सिंधी ॻाल्हाइण छा आहे, सलाहियत आहे। मिसाल हिकिड़ो आई कैन एडिट अ वीडियो, माना इहा मुंहिंजी हिकिड़ी सलाहियत खे थो ज़ाहिर कयां, मां एबिलिटी खे थो ज़ाहिर कयां त मां में इहा सलाहियत आहे त मां हिकु वीडियो एडिट करे सघां थो। ईअं ई आहे त ख़ालिद कैन स्पीक सिंधी। अच्छा, रानी कैन राइट नाइसली, उहो सुठे नमूने लिखी सघे थी, यानी इहे ॾिसो लिखण हिकिड़ी सलाहियत आहे। त असां एबिलिटी जे तनाज़ुर में, शेल्टर में बि असां हुनजे हुन में इस्तेमालु करे सघूं था। शी कैन डांस डिसेंटली, उहा सुठे अंदाज़ में, डिसेंट अंदाज़ में डांस करे सघे थी, इहा हुनजी एबिलिटी आहे। सो पंहिंजे नोटबुक ते हिकु हिकु एस्पेक्ट हिन जो केन जो ज़रूरु नोट कंदो त अगरि तव्हां हुते किथे इस्तेमालु कयो त तव्हांखे ख़बर हुजे त हिते केन मां कहिड़े सेंस में इस्तेमालु करे रहियो आहियां। टियों आहे केन पावर खे ज़ाहिर कंदी आहे, यानी कोई भी अगर असां को सुपीरियर आ, वडो आ, काई भी ताकत रखे तो
त उते उहा केन इस्तेमालु थींदी। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु नंढो स्टूडेंट पावर पंहिंजे टीचर खे नथो ॾेखारे सघे, या हिकु नंढो एम्प्लॉई पंहिंजे बॉस खे जेको आहे उहो पंहिंजो पावर नथो ॾेखारे सघे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हमेशह पावर मथां हेठि ईंदो आहे। ईअं ई आहे त असां पावर वारे सेंस में बि हिन केन खे इस्तेमालु कंदा आहियूं, ताक़त ऐं सघ। अंबर कैन मूव दिस हैवी स्टोन। हाणे इहे छा आहे, हुनखे ताक़त आहे त इहे हिन हेॾे वज़नी पत्थर खे चोरे सघे थी। नवाज़ कैन हिट 6, उहो मतिलबु छको लॻाए सघे थो। यानी ॾिसो हिकिड़ी पावर खे मेंशन करे थी केन। आई कैन सिंग लाउडली, मां तेज़ आवाज़ में ॻाए सघां थो। ठीकु आहे, इहो पावर वारो सेंस थी वियो। हाणे चौथो नंबर आहे अथॉरिटी, यानी अख़्तियार। कोई बि पंहिंजी अथॉरिटी ॾेखारे, अख़्तियार ॾेखारे थो। चवंदा आहिनि न त ही अदलिया खे अख़्तियार आहे, आर्मी खे अख़्तियार आहे, ऐं गवर्नमेंट खे अख़्तियार आहे। इहा अथॉरिटी हूंदी आहे, इहा बि केन सां ज़ाहिर थींदी आहे। मिसाल कीअं, आई कैन रिमूव यू फ्रॉम ग्रुप, यानी मूंखे इहो अख़्तियार आहे त मां तव्हांखे ग्रुप मां रिमूव कयां। सेकंड वन आहे त सीएम कैन अपॉइंट यू, तोखे चीफ मिनिस्टर अपॉइंट करे सघे थो। टियों नंबर आहे दे कैन कैंसिल मीटिंग, उन्हनि खे इहो अख़्तियार आहे त उहे मीटिंग खे कैंसिल करे सघनि था। नेक्स्ट आहिनि ऑफर एंड पोलाइट रिक्वेस्ट। ही बि तव्हां पंहिंजे कॉपी ते नोट कंदव, हाणे उन्हनि ॿिनि खे डिस्कस कयूं था। हाणे पंजो नंबर आहे जीअं आहे त ऑफर। ठीकु आहे, ऑफर जो छा हूंदो आहे, यानी काई बि प्रेज़ेंटेशन ॾींदा आहियूं, आश कंदा आहियूं, कंहिंखे पेशकश कंदा आहियूं, पेश कंदा आहियूं काई बि शइ, उहा ईअं। मिसाल, यू कैन यूज़ माई लैपटॉप टिल यू बाय योर ओन, तूं मुंहिंजो लैपटॉप इस्तेमालु करे सघे थो जेसि ताईं तूं पंहिंजो ख़रीद करे। हाणे तव्हां छा कयो, हिकिड़ी तव्हां हुनखे ऑफर ॾिनी, ठीकु आहे न, हिकिड़ी आश कई तव्हां तूं करे सघे थो इस्तेमालु। वी कैन गिव यू लोन फॉर 4 मंथ, असां तोखे 4 महीननि जे लाइ कर्ज़ ॾेई सघूं था। हाणे इहा हिकिड़ी पेशकश आहे, हिकिड़ी आश आहे। ठीकु आहे, जीअं शी कैन अटेंड क्लासिस थ्रू व्हाट्सएप, उहा व्हाट्सएप जे ज़रिए क्लास अटेंड करे सघे थी। माना इहा हुनखे छा कई, हिकिड़ी ऑफर ॾिनीसीं। 6 नंबर आहे पोलाइट रिक्वेस्ट, हिकिड़ो निमाणो अर्ज़ु, हिकिड़ी निमरता वारो, हिकु आजिज़ीअ वारो कंहिंखे असां अर्ज़ु कंदा आहियूं। मिसाल, कैन यू कम हियर अ मिनट प्लीज़, तव्हां मतिलबु हेॾे अची सघो था 1 मिंट जे लाइ प्लीज़। मतिलबु हिकिड़ो इहो छा थो करे, केन सां इस्तेमालु करे हुनखे पोलाइट रिक्वेस्ट थो करे। हाणे ॿियो आहे कैन यू रीड इट आउट टू मी प्लीज़, तूं मूंखे इहो पढ़ी ॿुधाईंदे महिरबानी करे। हाणे इहो छा आहे, हिकिड़ो रिक्वेस्ट आहे। ठीकु आहे न। सो उमेद आहे त जेके ही असां 6 एस्पेक्ट्स पढ़ियासीं केन जा, इहे तव्हांखे सम्झ में आया हूंदा, तव्हां नोट बि कंदव। हाणे हिकिड़ो इंट्रस्टिंग यूज़ आहे केन जो, सचो त ॾिसूं था त केन ॿिए तरह सां बि इस्तेमालु थी सघे थी छा। हाणे केन जो जेको इस्तेमालु आहे, हिकु ॿियो इहो आहे त कांट हेल्प। हाणे कांट हेल्प जी माना आहे ख़ासि सवाइ। मिसाल कीअं, सुल्तान राही कांट हेल्प शाउटिंग, यानी सुल्तान राही रड़ करण खां सवाइ नथो रही सघे। यानी सुल्तान राही रड़ खां सवाइ नथो रही सघे, त असां छा कंदासीं, कांट हेल्प यानी खां सवाइ, पोइ असां हुन में कोई बि वर्ब ॾींदासीं ऐं प्लस जेको आहे हुन में ING लॻाईंदासीं। ऐं कहिड़ो हूंदो, उहो फर्स्ट फॉर्म हूंदो। हिकु त इहा ॻाल्हि ज़हन में रखंदव, ऐं ॿियो कांट हेल्प यानी खां सवाइ, ऐं अॻिते कोई बि तव्हां सब्जेक्ट जो। मिसाल, चिल्ड्रन कांट हेल्प प्लेइंग, यानी ॿार खेॾण खां सवाइ नथा रही सघनि। हाणे प्लेइंग यानी असां इंग लॻाईसीं हिन में। ॿियो आहे आई कांट हेल्प टीचिंग, मां पढ़ाइण खां सवाइ नथो रही सघां। पर चौथों आहे त वुमन कांट हेल्प वियरिंग मेकअप, औरतूं मेकअप खां सवाइ नथियूं रही सघनि। पंजो आहे नदीम कांट हेल्प एक्टिंग, नदीम एक्टिंग खां सवाइ नथो रही सघे। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे विदाउट वारो। ठीकु आहे, असां सदाईं ॿुधो न त विदाउट जेको आहे, आई कांट लिव विदाउट यू, मां तव्हां खां सवाइ नथो रही सघां। उन में हिन जुमलनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो हिते ॾिसंदासीं। मिसाल, मेन कांट हेल्प ड्रिंकिंग वाटर, त इंसान पाणी पीअण खां सवाइ नथो रही सघे। हिते छा आहे, मेन कांट लिव विदाउट वाटर, इंसान पाणी खां सवाइ नथो रही सघे। हिते ॾिसो, काई बि असां डायरेक्ट शइ ॾिनी आहे, पर हिते ॾिसो असां छा था कयूं, कोई एक्शन था ॾियूं। हिते छा था चऊं, त माना हिते आहे न पाणीअ खां सवाइ नथो रही सघे, हिते पाणी पीअण खां सवाइ नथो रही सघे। हिते पढ़ाइण खां, मेकअप हणण खां, एक्टिंग करण खां, ऐं खेॾण खां, रड़ करण खां। ठीकु आहे न। हाणे अहिड़े क़िस्म जा जुमिला जेके असां कांट हेल्प सां कंदा आहियूं, उन्हनि में सिर्फ़ु हुननि जो कंस्ट्रक्शन ॾिसंदासीं। उहो कहिड़ो आहे त कांट हेल्प सिंपल वर्ब जी पहिरीं फॉर्म ऐं प्लस ING लॻाईंदो तव्हां। हीउ हिकिड़ो इस्तेमालु आहे, इन जी सिंधी बि तव्हां नोट कंदव ऐं इनशाला हिन खे ज़रूरु यूज़ कंदव, इन्हनि शयुनि खे तव्हां एंजॉय कंदव। हाणे आख़िर में
कुछ मॉडल सेंटेंसेस कंदासीं, उन खां पोइ तव्हांजे साम्हूं होमवर्क तव्हां प्रैक्टिस कंदो। हाणे तव्हांजे साम्हूं कंहिंजा मॉडल सेंटेंसेस आहिनि, उनखे ॾिसंदासीं। पहिरियों आहे एक्सरसाइज कैन सेव यू फ्रॉम मेनी डिजीज़िस, यानी वर्जिश तव्हांखे केतिरनि बीमारियुनि खां बचाए सघे थी। ॿियो आहे यू कैन इम्प्रूव योर सेल्फ, तव्हां पंहिंजो पाण खे सुधारे सघो था। आई कैन ट्रस्ट यू, मां तो ते यकीन करे सघां थो। नेक्स्ट आहे तस्लीम कैन ऑपरेट द कंप्यूटर, तस्लीम कंप्यूटर हलाए सघे थी। यू कैन ईट एवरीथिंग, तव्हां काई बि शइ खाई सघो था। अहिड़ा खोड़ सारा सेंटेंसेस हिन जे अंदर करे सघूं था। हाणे लास्ट में हिकिड़ी जुमले जी तव्हांखे अंग्रेजी ॿुधायां थो, तव्हां हिन जी माना असांखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाईंदो। द डॉग कांट हेल्प बार्किंग। तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, सिंधीअ में जुमला आहिनि, वीडियो खे पास करे इहे जुमला ट्रांसलेट कंदो, प्रैक्टिस कंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।